लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम सुम्मा रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन इल्लल्लज़ीना आमनू व आमिलुस्सालिहाति फ़लहुम अज्रुन ग़ैरु ममनून फ़मा युकज़्ज़िबुक बअदु बिद्दीन अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन सदक़ल्लाहुल अज़ीम। मगर हमने आँखों से देखा नहीं है मगर उनकी तस्वीर सीने में मौजूद है। हमने लाकर कलाम इलाही दिया जिसने लाकर कलाम इलाही दिया मोहम्मद सीने में मौजूद है। फूल खिल खिलते पढ़ पढ़ के सल्ले अला फूल खिल खिलते पढ़ पढ़ के सल्ले अला ऐसी खुशबू चमन गुलों में कहाँ ऐसी खुशबू चमन गुलों में कहाँ मोहम्मद सीने में मौजूद। मोहतरम उस्ताद साहिबान ऐं प्यारा शागिर्दो, जीअं त अॼु असीं सिंधी सकाफ़त जो ॾाढो मल्हाए रहिया आहियूं। मुंहिंजो अॼु जो उनवान आहे सिंध जी तइलीम ऐं सकाफ़त। जनाबे सदर सिंध हज़ार सालनि खां इल्म फ़न अदब ऐं सकाफ़त जो मर्कज़ आहे। तालीम हर क़ौम जी तरक़ी जो बुनियाद हूंदी आहे ऐं सिंध बि तॾहिं अॻिते वेंदी जॾहिं हिते हर ॿार खे मेहारी तइलीम मिलंदी। सिंध जी सकाफ़त रंगनि रीतनि रवायतनि प्यार सलाम ऐं महिमान नवाज़ी सां भरपूर आहे। तइलीम ऐं सकाफ़त हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि। जॾहिं तइलीम वधंदी आहे त सकाफ़त वधीक मज़बूत थींदी आहे ऐं जॾहिं सकाफ़त ज़िंदा रहंदी आहे त तालीम खे बि अॻिते वधण जो हौसलो मिलंदो आहे। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त सिंध जी तइलीम खे बहितर बणायूं, स्कूलनि में ॿारनि खे पढ़ाइण लाइ सहूलियतूं वधायूं ऐं पंहिंजे सकाफ़त खे फ़ख्र सां ज़िंदा रखूं। महिरबानी। वधाईंदासीं ऐं तकरीर लाइ स्टेज ते दावत ॾींदसि प्रताप खे त हू स्टेज ते अचे ऐं पंहिंजी तकरीर पेश करे। शाबाश, ताली वॼायो। काल पुछो के रस्ते वींदे आख़िर कहिड़ो देश मुंहिंजो मूं त चयो मां सिंधी आहियां सिंधड़ी जिंदड़ी देश मुंहिंजो हूं त आदम ज़ादो आहियां अजरक टोपी वेस मुंहिंजो। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ मेहमान, अस्सलाम वालेकुम मोहतरम उस्ताद साहिबान ऐं प्यारा शागिर्दो। हीउ ॾींहुं असांखे ॿुधाए थो त असांजी सकाफ़त केतिरी अमीर ऐं पुराणी आहे। अजरक टोपी जो पैगाम ॾिए थी। असांजी सकाफ़त एतिरा महिमान नवाज़ी सचाई ऐं अमन सेखारे थी। आख़िर में चवंदसि त सिंध सिर्फ़ु हिकु धरती न पर हिकु एहसास हिकु मोहबत ऐं हिकु रिवायत आहे। सिंध आहे त असीं आहियूं। जीए सिंध।